नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाल आबड़ो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जी आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। जस्टिस उमरता बिंदियाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी बेंच ख़ुर्शीद शाह जी ज़मानत मंज़ूर कई। अदालत ख़ुर्शीद शाह के 1 करोड़ रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत नेब खे ख़ुर्शीद शाह ख़िलाफ़ जांच जारी रखण जी हिदायत कंदे चयो आहे त ख़ुर्शीद शाह खे जेल में मुस्तक़िल न रखियो वञे। ख़ुर्शीद शाह जो नालो ईसीएल में बरक़रार रहंदो ऐं हू ईसीएल मां नालो कढाइण लाइ एहतिसाब अदालत सां राब्तो करे सघे थो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं DGIS लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद हिक ॾींहं जे दौरे ते काबुल पहुतल। परॾेही वज़ीर अफ़गान अॻवाननि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। मुलाक़ातुनि में ॿिए नातन ऐं वापार तोड़े सहकार वधाइण ते गौर वीचार कयो वेंदो। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पाकिस्तान जूं इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशूं रंग लाहींदियूं। हिन मुल्क में जमहूरी ऐं सियासी आज़ादी आहे। ख़त्म नबूअत जो मुंहुं खां वॾो को सिपाही न आहे। कलदम तहरीक लबैक जे मुतालबे ते फ्रांसीसी सफ़ीर खे मुल्क मां नथो कढी सघिजे। फ्रांसीसी सफ़ीर खे कढण जो मतिलबु असां यूरोपी यूनियन मां ॿाहिरि थी वेंदासीं। TLP या PDM कानून खे हथ में न खयो त कुझु न कंदासीं ऐं जेकॾहिं कंहिं कानून हथ में खयो त कानून उन ख़िलाफ़ हरकत में अची वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। शेख रशीद चवे थो चूंड वेझो ईंदे ई केतिरा ई नवां इतिहाद साम्हूं ईंदा। नून लीग ॿिनि हिसनि में विरहायल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नायब तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त वफ़ाक़ी हुकूमत के नोटिस जारी करे छॾियो। जवाब तलब। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनल्ला नायब तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त ॿुधणी कई। वफ़ाक़ी हुकूमत सेक्रेटरी क़ौमी असेंबली सेक्रेटरी सेनेट ऐं कानून वारी वज़ारत जे सेक्रेटरी खे नोटिस जारी। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते अटॉर्नी जनरल खे मुआवनत लाइ तलब करे वरितो।